अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां आहियां फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीका कब्ज़े में वरितल ईरान जे जहाज़ ऐं अमले खे पाकिस्तान हवाले करे छॾियो। अमेरिका मीडिया मूजिब जहाज़ ईरान खे वापसि करण लाइ पाकिस्तान जे हवाले कयो आहे। जहाज़ जे अमले जे 22 ॼणनि खे बि पाकिस्तानी इख़्तियारनि हवाले कयो वियो। अमरीकी अमलदारनि मूजिब जहाज़ जे अमले जे 6 ॼणनि खे गुज़िरियल हफ़्ते ई ख़िते जे हिकु मुल्क हवाले कयो वियो हुयो। जहाज़ खे हाणे मालिक जी तहवील में ॾिनो पियो वञे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त अफ़गानिस्तान भारत जी प्रॉक्सी बणियल आहे ऐं भारत अफ़गानिस्तान ज़रिए प्रॉक्सी वार करे रहियो आहे। पाकिस्तानी ऐं अफ़गान तालिबान खे भारत जी सरपरस्ती हासिल आहे। असां सुठे पाड़ेसरीअ जियां ख़िते में अमुन चाहियूं था। मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त ज़ाती मफ़ादनि खे पोइ ते रखी क़ौमी मफ़ादनि खे तरजीह ॾियणु घुर्जे। पाक फ़ौज भारत खे शिकस्त ॾेई उन जो गुरूर मिटीअ में मिलायो। भारत ॿीहर पाकिस्तान ते हमलो करण जी जुरत नथो करे सघे। पाकिस्तान में मुक़रर ईरानी सफ़ीर चयो आहे त ईरान क़ौमी मफ़ाद ऐं दिफ़ा ते का बि सौदेबाज़ी न कंदो। बतौर टियाकड़ी कराईंदड़ पाकिस्तान जे तब्दीलीअ जो को बि फ़ैसिलो नाहे थियो। मौजूदा अमल में पाकिस्तान मरकज़ी टियाकड़ी कराईंदड़ आहे ऐं उन जी कोशिश क़ाबिल क़दर आहे। ईरानी ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू ॾींदे ईरान जे सफ़ीर रज़ा अमीरी मुक़दम चयो आहे त ॻाल्हियुनि में अॻभराई अमरीकी रवैये जी तब्दीलीअ सां मशरूत आहे। ईरान पंहिंजे मौक़िफ़ ऐं मुतालबनि में शिफ़ाफ़ आहे। जेकॾहिं अमेरिका संजीदा आहे त पंहिंजो रवैयो तब्दील करे।